इस्लाम कोट जा मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि, उन्हनि में सफ़ाई न थियण जे ख़िलाफ़ कुंभार बिरादरी तरफ़ां रैली कढी वई आहे। हिन वक़्तु अॻवान इस्लाम कोट प्रेस क्लब ते मौजूदु आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा था चवनि। असांजो हिकिड़ो बेसिक हिकिड़ो राइट आहे सफ़ाई वारो, उहो तव्हां पाण पाड़नि में हली ॾिसो त एॾो गंद किचिरे जा ढेर लॻा पिया आहिनि। ऐं काके हाजी जी अॻवानी में इहो अॼु प्रेस क्लब जे अॻियां असीं बीठा आहियूं एहतजाज जे लाइ, ऐं इंतिज़ामिया खां इहो मुतालबो कयूं था टाउन कमेटी जे इंतिज़ामिया खां त जल्द खां जल्द असांजे पाड़नि में सफ़ाई जो इंतज़ाम कयो वञे। अफ़सोस असांजो कुंभर मेलो असांजो तारीख़ी मेलो बा उन ईंदे टाउन इंसान इस्लाम कोट को बि ध्यानु कोन्हे। सफ़ाई जो नाले सफ़ाई नाले मातर आहे। अमलो ईंदो आहे 2-5 मिंट हूंदो आहे, पंहिंजा फ़ोटो सेशन करे हलियो वेंदो आहे। गंदगी जा ढेर लॻा पिया हूंदा आहिनि, गटर नाला उबला पिया आहिनि। न सफ़ाई थी थिए, न नालो निकिरे थो, न पाणी मिले थो, न लाइट है। बसि यही जेके मसइला असांजे टाउन कमेटी हल करे 15 ॾींहं अॻु में जेका नालियुनि जी सफ़ाई थी आहे, उहा गंद किचिरो अञा ताईं असांजे पाड़े जी घिटियुनि में पियो आहे। केरु खणण लाइ तयारु न आहे। जंहिंखे चऊं था अॼु न सुभाणे न परी इहो ई दिलासा ॾींदा रहंदा आहिनि। 8-8, 9-9 महीना गुज़री था वञनि, न को किचिरो गंद खणण वारो आहे, न को सफ़ाई वारो आहे, न को गटर लाइन थो साफ़ थिए, न को गटरनि जो गंद किचिरो थो हटे। इन जे लाइ ॿियो कोई एहतियात कोन्हे। पाड़ा सभिनी जा जेके बि शहर खां ॿाहिरि आहिनि साफ़ मेन रोड शहर जो ऐं हल्का सल्का जेके अचवञ जा रस्ता आहिनि उहे साफ़ थियनि था। बाक़ी कोई सफ़ाई किथे ई कोन्हे। एहतिजाज कंदड़ अॻवान आहिनि, उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी ई चवनि पिया त असांजो कुंभार पाड़ो आहे, उन सां गॾोगॾु ॿिया मुख़्तलिफ़ जेके पाड़ा आहिनि उन्हनि में सफ़ाई न पई थिए। गंदगी जा जेके ढेर लॻल आहिनि ऐं टाउन जेको अमलो आहे उहो उते जेका पहुचे नथो। उनजे करे मच्छरनि जो बाज़ार आहे। असां वटि स्ट्रीट लाइट समेत को बि जेका सहूलियत मौजूदु न आहे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk